रहबर कमेटी के अगवान जीएसएन महाज मरकजी वाइस चेयरमैन मोहतरम सैयद नवाज साहब भाई के गुजारिश कंदुस पाण अचे नहीं पंहिंजे ख्यालनि जो इज़हार पहिरीं तव्हांखे पंहिंजे अज़ीम रहबर जे 121 जन्म जी मुबारकबाद पेश थो करियां। तव्हां साईं जीएम सैयद जे सिंधु देश वारे फिक्र ते बीठा आहियो। रियासत पंहिंजी समूरी रहज़नियुनि जे बावजूद पंहिंजी तमाम तर सरकारी मिशनरी ऐं सरकारी बलबूते जे बावजूद रेंजर्स फौज इदारनि पुलिस ऐं ॿी सॼी गुंडागर्दी जे बावजूद तव्हांखे पंहिंजे रहबर खे ख़राज पेश करण खां रोके न सघी आया ऐं तव्हांखे सलाम पेश थो करियां। तव्हां लतीफ़ साईं जे उन शहर जो अमली मिसाल आहियो त पतंगनि पह कयो मिड़िया मथे मच पड़ी पसी लहस न लुचिया सड़िया मथे सच सदा गिच न गच वीचारनि विञाया। तव्हां साईं जीएम सैयद जे फिक्र ते इहो कामिल यकीन रखी बीठा आहियो त मूंखे बि यकीन आहे त सिंध जी ये क़ौमी गुलामी ऐं सिंध जे मथां जेको ही पाकिस्तान जे नाले ते बालादस्ती जो ऐं जबर जो जेको ही ज़ुल्म जो निज़ाम क़ाइमु आहे इहो घणो अरसो क़ाइमु रही न सघंदो। तव्हां उन अज़ीम इंसान जा पैरोकार आहियो जंहिं पंहिंजी सियासत खे दुनिया जे जदीद इंसान दोस्त तस्वरनि सां हम आहंग करे ऐं पंहिंजी सरज़मीन जे सदीन जे पुराणी क़दीम रवायतुनि सां मिलाए पोइ पेश कयो। हुन सिंधी तसौफ़ खे सिंध जे रवायतुनि खे लतीफ़ जे पैगाम खे सिंध जे क्लासिकल शाइरी खे हुन पूरे हिंदुस्तान जी गडियल तहज़ीबी अंसरनि खे मिलाए पंहिंजे फिक्र जा अहिड़ा त तारीख़ी बुनियाद रखिया आहिनि जो पाकिस्तान जा दानश्वर बावजूद पंहिंजी सभिनी कोशिशुनि जे साईं जीएम सैयद जे फिक्र जो मुदल्लल जवाब ॾेई न सघिया। सैयद जे फिक्र ते रियासत हमले आवार थिए थी। रियासत जा एजेंट साईं जीएम सैयद जी किरदार कशी कनि था पर साईं जीएम सैयद जे तारीख़ी नुक़्ते नज़र जो दलीलनि सां जवाब ॾियण जी हुननि में इख़लाक़ी जुरत न आहे। छो त साईं जीएम सैयद जेको लिखियो आहे जेको चयो आहे जेको ॻाल्हायो आहे उहो सच आहे ऐं सच जी क़ीमत में ई हुनखे 32 सालनि खां वधीक अरसो ज़िंदाननि में घारणो पियो, नज़रबंदियुनि में घारणो पियो ऐं पंहिंजे साथियुनि जूं शहादतूं खणियूं। साईं जीएम सैयद सिंधु देश छो ऐं जहां जहिड़े किताब जी सूरत में सिंध जी क़ौमी केस खे अहिड़े पैराए नमूने रखियो आहे जो आसान ज़बान में सिंध जे हर बच्चे खे सिंध जे हर माण्हू खे सिंध जो क़ौमी केस सम्झ में अची वञे। साईं जीएम सैयद सिंधु जी साया जे सूरत में सिंध जो इहो तहज़ीबी ऐं तमदुनी ऐं सकाफ़ती पस मंज़र बयान कयो आहे जो जॾहिं दुनिया जा आलम वेंदा त हैरान थी वेंदा त सिंध पत्थर जे ज़माने खां वठी मोहन जे दड़े जी जदीद तहज़ीब ताईं जदीद तहज़ीब खां वठी इन बदबूदार पाकिस्तान जे क़याम ताईं इन सॼे अरसे में मौज़ब रही आहे, पुरअमन रही आहे, मोहब्बत सां मालामाल रही आहे, रवादार रही आहे। पूरी इंसान ज़ात सां हुन हमेशा आर्ट जी ज़बान में ॻाल्हायो आहे, मोहब्बत जी ॿोली में ॻाल्हायो आहे, शाइरी जी ज़बान में ॻाल्हायो आहे। हथियारनि लश्करनि बमनि जी इजाद कंदड़ ते इहा पंजाब साम्राज्य जी ज़हनियत रही आहे। असांजी ज़हनियत सुर संगीत आर्ट फनून लतीफ़ा रक्स राग मौसीक़ी ऐं ॿी दुनिया जूं जेके अमन ऐं मोहब्बत जूं दाइमी शयूं उहे असांजो विरसो रही। इहो ई सबबु आहे जो साईं जीएम सैयद जे फिक्र जो रियासत बंदूक सां मुक़ाबिलो करे थी, रियासत हथियारनि सां मुक़ाबिलो करे थी, रियासत पंहिंजे दलाल ऐं गेजू हुक्मराननि जे ज़रिए उन्हनि जी पुलिस ऐं फोर्सेस जे ज़रिए मुक़ाबिलो करे थी। रियासत साईं जीएम सैयद जो मंतक जे ज़रिए मुक़ाबिलो नथी करे सघे। रियासत कूड़ ते ॿधल आहे, ही मुल्क कूड़ फ़रेब धोखे ते ॿधल आहे। इन वटि को दलील न आहे, पंहिंजे हुजण जो को जवाज़ न आहे, समूरा अख़लाक़ी जवाज़ ही मुल्क विञाए वेठो आहे। अॼु सॼी दुनिया में जेको आहे पाकिस्तान दहशतगर्दनि जी नर्सरी आहे, पाकिस्तान मज़हबी इंतहा पसंदनि जुनूनी मुलनि जी नर्सरी आहे,
पाकिस्तान दुनिया में को मौजम मुल्क कोने सिंध अॼु बि दुनिया में सभ्यता जो उञाण सिंध अॼु बि जेको आहे साईं जीएम सैयद जे सेक्युलर फिक्र जी तर्जुमान आहे सिंध अॼु बि जेको आहे पंहिंजे सुफ़ियानी रवायतुनि सां पंहिंजो गाट ऊचो रखियो बीठी आहे तंहिं करे मुंहिंजा दोस्तो ऐं साथियो साईं जीएम सैयद खे न रुगो पढ़ण जी ज़रूरत आहे साईं जीएम सैयद खे न रुगो सम्झण जी ज़रूरत आहे पर साईं जीएम सैयद खे सिंध जे माण्हुनि ॾांहुं खणी वञण जी ज़रूरत आहे साईं खे सिंध जे नौजवाननि नारियुनि ॿारनि बचनि ताईं सिंध जे नयनि ज़हननि ताईं नए नस्ल जे माण्हुनि ताईं पहुचाइणो जॾहिं साईं जीएम सैयद खे तव्हां सिंध जी कुंड कुड़च में पहुचाए वियो जीअं नबी साईं इस्लाम जो पैगाम बदू खाना बिदोश अरबन जे ॾूरहाइनि जाबलू इलाइक़नि में खणी वियो ऐं उन्हनि खे चई त आऊं जबल जी चोटी ते बीह करे चवां थो त हुन पासे हिकु लश्कर तव्हांखे गिरकाइण जे लाइ बीठो आहे तव्हां मूं ते एतबार कंदो त बची वेंदो ईअं ई आऊं चवां थो त तव्हां साईं जीएम सैयद बि तव्हांखे अॼु सन जी हिन सरज़मीन तां चई रहियो आहे त पंजाब साम्राज्य जो लश्कर तव्हांखे गिरकाइण जे लाइ साम्हूं जेको आहे उहो लश्कर कशी करे बीठो आहे मुंहिंजे फिक्र ते अमल कयो त बची वेंदो त तारीख़ में फना थी इन करे रियासत कादर मुंशी खां वठी आजिज़ धामरा ताईं पंहिंजे एजेंटनि जे ज़रिए साईं जीएम सैयद जी किरदार कशी कराए सघे थी पर सैयद जी अज़मत खे सैयद जी जेका सुञाणप सैयद जो जेको कद आहे उहो हिमालय जे जबलनि खां मथे ऊचो आहे उन कदो क़ामत खे ही जीता मिड़ा रसी नथा पोइ साज़िशूं कनि था मज़मून लिखाइनि था तकरीरूं करे सैयद जे किरदार ते आङुरियूं खणनि था ऐं गंदू चढ़ाइनि था पर रियासत जे इन्हनि दलालनि खे यादि रखणु खपे त तव्हांजो बाबू मोहम्मद अली जिन्ना या खान अयूब खान जनरल परवेज मुशर्रफ जनरल ज़ियालक ही हेॾा वॾा जनरल कर्नल हिन मुल्क जा पालींदड़ हिन मुल्क जा ठाहींदड़ ही समूरा दहशतगर्द इंटरनेशनल गुंडा ही हिननि जा किताब ही जमायत इस्लामी ही जमायत उलमा इस्लाम ही मज़हब जा ठेकेदार ही रहबर ऐं रहज़न जहिड़ा किताब ही सुहारी सिंध जहिड़ा किताब असांजे रहबर जो फिक्र खे को नुक़सान ॾेई न सघिया फिक्र खे मोड़े न सघिया उनजे ॾाढो बंदि ॿधी न सघिया तव्हां जूं इहे गिदड़ बगियूं सैयद जे फिक्र खे जेको आहे उहो सिंध में तकरारी ठाहे न सघियो इन करे आऊं पंहिंजे रहबर खे ख़राज तहसीन पेश करियां थो अॼु हीअ साईं जीएम सैयद जी सालगिरह क़ौमी इतिहाद जे तौर ते मल्हाइजी रही आहे हीअ क़ौमी ॿधी जे तौर ते मल्हाइजी रही आहे अॼु साईं जीएम सैयद जा साले पैरोकार सभु स्टेज ते वेठा आहिनि सभु ॻाढ़े झंडे जे छांव में जीअं सिंध रहबर कमेटी जी सूरत में गॾिजी विया ऐं जेके असांजा नादान दोस्त जेके असांजा दोस्त ॿाहिरि बि जेके कॾहिं कॾहिं नादान थींदा आहिनि या पाण खे वधीक दाना सम्झंदा आहिनि अकेला थी वेंदा आहिनि नादान दोस्तनि खे बि घुर्जे त जीअं सिंध रहबर कमेटी में शामिल थी वञनि इहा ई सिंधु देश जी आज़ादी जी पुरअमन तारीख़ आहे इहो ई साईं जीएम सैयद जे हक़ीक़ी फिक्री वारसनि जो इतिहाद आहे जेको मंज़िल मक़सूद ताईं वेंदो ही इतिहाद जेको अॼु साईं जीएम सैयद जे पैरोकारनि क़ाइमु कयो आहे इहो सिंधियुनि जो क़ौमी इतिहाद बणिजंदो इनखे असीं वसीतर क़ौमी इतिहाद जी सूरत में ॾिसणु चाहियूं था इन लाइ असांजा अॻवान संजीदा आहिनि असांजा दोस्त असांजूं नियतूं वाज़े आहिनि असांजो नस्बुल ऐन वाज़े आहे असांजी मंज़िल सिंध जी आज़ादी आहे असांजी मंज़िल साईं जीएम सैयद जे फिक्र जी हासिलात आहे ऐं तव्हांखे विसा थो ॾियारियां ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त केतिरियूं बि रुकावटूं अचनि केतिरा बि टार्चर तपनि केतिरी बि राह में ही पंहिंजी पूरी मिशनरी आणनि पर साईं जीएम सैयद जे फिक्र ते असां साबित कदम आहियूं तव्हां साबित कदम वियो त सिंध जी आज़ादी खे दुनिया जी हाणे का बि ताक़त रोके न सघंदी ही कूड़ जो बदमाशीअ जो ज़ुल्म जो ऐं नाइंसाफ़ी जो ही जेको मुल्क ऐं निज़ाम आहे उहो तेज़ी सां पंहिंजे ख़ात्मे जी तरफ़ वञे थो सुबुह थियण वारो ही राति ख़तम थियण वारी आहे तव्हां यकीन रखो हिकु नूर भरियो सुबुह थियण वारो आहे गुलामी जा ज़ंजीर टुटण वारा आहिनि गैर मुल्तकी रियासत ही गैर फितरी रियासत ही खुदा जे कानून जे ख़िलाफ़ आहे ही इस्लाम जे ख़िलाफ़ आहे ही जमहूरियत जे ख़िलाफ़ आहे ही सोशलिज़म जे ख़िलाफ़ आहे ही दुनिया जे समूरनि इंसान दोस्त क़दरनि जे ख़िलाफ़ आहे इन जे करे हिन रियासत पंहिंजे पूरे कूड़ पूरे फ़रेब पूरे धोखेबाज़ी समेत पंहिंजे मंतकी अंजाम तरफ़ वधे ऐं मुस्तक़बिल तव्हांजो आहे मुस्तक़बिल सिर्फ़ साईं जीएम सैयद जे फिक्र में आहे बाक़ी कंहिंजे फिक्र में न आहे को बि नज़रियो उहो कहिड़े बि सुहिणनि लफ़्ज़नि में हुनखे इज़ारियो वञे को बि पैगाम हुनजी केतिरी बि ख़ूबसूरत तशरीह कई वञे पर साईं जीएम सैयद जे फिक्र खां सवाइ सिंधियुनि वटि ॿी का बि वाट कोन्हे ही हज़रत नूह जो बेड़ो आहे जेको चढ़ंदो सो बचंदो जेको न चढ़ंदो सो फना मुंहिंजा दोस्तो तव्हांजी दस्तो ॾियां जो केतिरी
रियासती हलाउन हमलन ऐं हथकंडनि जे बावजूद पंहिंजे रहबर जे नंढियाणे ते शरीक थिया आहियो। मूंखे उमेद आहे त पाण जी फतेह थींदी, सिंधियुनि जी फतेह थींदी, सिंध ज़रूर आज़ाद थींदी, सिंध तां गुलामी जा ककर ज़रूर हटंदा। हिकु रोशन सुबुह जो ख्वाब असांजे रहबर साईं जीएम सैद ॾिठो हो, उन ख्वाब जी साबिया हाणे घणो परे कोन्हे। पंहिंजूं सुफ़ूं सिधियूं करियो, मुनज़म थियो, हिन क़यादत जे मथां एतमाद करे मुकमल तौर ते शहरनि ॻोठनि वाहणनि बस्तियुनि में वञी हिन ॻाढ़े झंडे जी प्रचार कयो अथसि। इंशाअल्लाह सोभ असांजी थींदी। वतन असांजो आहे, उन वतन जी जेका आहे उहा मालिकी करण जो असां जेको अज़म कयो आहे, उन अज़म खे असां पूरो कंदासीं। तव्हां मां इहा उमेद थो रखां त हिन नारे जो भरपूर जवाब ॾींदो, तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर।